पूछो तो। न न बस तव्हां जय सखी बाबा को शुरू थी वञो बस बस। जय सखी बाबा भगत साहब सां असांजो काफ़ी सालनि खां वास्तो आहे। तक़रीबन 1990 खां मूंखे चङी तरह यादि आहे। साईं सखर साईं रहंदा हुआ, हुते गॾु हूंदा हुआसीं, उतां खां वास्तो आहे। पोइ वरी बाद में साईं जोड़ियो त असां गुरू भाई बि आहियूं, उहो नातो बि वरी बाद में जुड़ियो। वरी उन खां पोइ वरी साईं सां ॿियो रस्तो बि आहे असांजो। साईं असांजो सेण बि थिए। मुंहिंजा ॿ भाइर साईं जूं ॿ काकियूं पढ़ियल आहिनि। भगत साहब सां असांजूं खोड़ कचारियूं थियूं नी, खोड़ भक्तियूं असां ॿुधियूंसीं। पनवाकिल दरबार में, मिरपुर मथलो दरबार में, जरवार दरबार साहिब में, देवी साहिब में, गढ़ी चकर में खोड़ भक्तियूं, खोड़ भगत असांखे खिलायो बि सही, मौज बि कराई। खोड़ असांखे अहिड़ियूं अहिड़ियूं शयूं ॿुधायूं जेके असांजी नॉलेज में बि न हुयूं। भगत साहब जी हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ॿुधाइणु ज़रूरी आहे त कड़ी चकर में मुंहिंजे चाचे जे घर पाठ साहिबु रखियलु हुयो। भगत साहब खे हुते घुरायोसीं। जॾहिं साईं भक्ति करनि पिया हुते त पोइ राति जो माना एतिरी मौज मची जो राति जो तक़रीबन 2 टाइम थी वियो। भगत साहब थकी पिया त हाणे बसि समाप्त कयूं, पर संगत अञा चए पई त न अञा ॿुधायो। पोइ उनमें कंहिं वरी फरमाइश कई साईं खे त साईं हाणे तव्हां ॿियो कुझु न ॿुधायो असांखे। शिकारपुर खां वठी हर हिकु संत जेको असांजे उबावड़े ताईं जेतिरा संत आहिनि सभिनी जो हिकु हिकु शब्द ॿुधायो। साईं तो पोइ त सुबुह थी वेंदी असांखे। सभिनी संतनि जो जेकॾहिं असां शब्द ॿुधंदासीं। बहरहाल संगत जे इसरार ते साईं पोइ पंहिंजो टाइम बि बचायो, संगत जो बि टाइम बचायो, पर उन जो मान बि रखियो त सभिनी संतनि जी हिकु हिकु तुक ॿुधाईंदा विया। शिकारपुर खां शुरू थिया, सखर, रोड़ी, पनवाकिल, घोटकी, मिरपुर, पिताफिन साहिब, जरवार, राणकी साहिब, डेरकी साहिब, उबाड़ मतिलबु पूरो न अची इंडिया पंजाब जे बॉर्डर ते पहुता ऐं उनखे 15-20 मिंटनि में समेटे वरितो। इहा ख़ूबी हुई भगत साहब जी। इहा फरमाइश राणकी साहिब में बि कई हुयूं तव्हांखे त सभिनी शहरनि जे संतनि जो ॿुधायो। इहा राणकी साहिब में बि तव्हांखे चयो हुयो। अच्छा चयो जय वियासीं। हा हा, हिकु हिकु संत जो नाला खणंदा हुजनि साईं। हा भगत याददाश्त नहीं, हाँ याददाश्त कोन्हे बिल्कुलु। भगत साहब जी जेका ख़ुशि मिज़ाजी, उनजी जेका इन मां पंहिंजे तर जा जेतिरा ई संत हुया भगत साहब खे चङी तरह नाले सां सुञाणींदा हुया ऐं उन्हनि खे सुठो मान ॾींदा हुया। ऐं जिते बि भगत साहब वेंदा हुया त उहे कोशिशि इहे कंदा त भगत साहब कुझु ॾींहं असां वटि हिते रहनि। इहो सुठो मोकल कोन ॾींदा हुया। रायपुर वञनि, साईं नवम जोत या सभु अॻिमें साईं गोबिंदराम साहिबु जेके असांखे जेका यादगिरी आहे। इंडिया बि लखनऊ वञनि, उते जो ॿियनि शहरनि में वञनि, जलगांव जे हिसाब सां हिते अचनि, राणकी साहिब में, मतिलबु जेतिरा ई संत हुया जिते बि भगत साहब वञनि त उनखे सुठो मोकल न मिलंदी। शुरूआति मुंहिंजे ख़्याल में भगत साहब ॿुधाईंदा हुया त भाई राजाराम सां गॾु भगत शुरू कई। ईअं सी भाई रामन राजाराम भाई राम जी टोली में हुया। उनमें सकल में था लेकिन शुरू के वक्त राजा बताऊं गुरु था वक्त था। हाँ गुरु भाई राम ने पूरी जगह राजा सां गॾु बि हुयो भाई गुरु। हाँ ये बात है। डॉक्टर मुकेश कुमार, तव्हां नामे मल जा जेके भगत साहब जा तव्हां जेके शब्द ॿुधाए, कुझु जेके तव्हांखे यादि आहिनि उहे कुझु असांखे 2 लाइनूं ॿुधायो जेके तव्हांखे इहा सलाह थोरो यादि असां में सिर्फ़ु ॿुधण जी शक्ति न यादि थी वञे न, सुठी ॻाल्हि आहे। न इहे यादि बि न। हा जेको तव्हांखे यादि कोई शब्द छड़ो साईं शुरू करे त पोइ ॿुधाईंदासीं असां इहो ज़रूरु इहो शब्द फलाणी जॻह ते असां तव्हांजो ॿुधो हुयोसीं। बाक़ी हाणे इहे एतिरा शब्द यादि कोन्हे पवंदा। बाक़ी भगत साहब हिकिड़ो शब्द जरवार में रेडी साहिब में ॻायो हुयो, तक़रीबन 20 तुकनि जो हुयो। 20 तुकनि जो अच्छा यादि अथव तव्हांखे? पाण तव्हां ठाहियो बि पाण, शाइरी बि तव्हां पाण कई? वो वक़्त पाण। हा
20 तुक जो माना हलंदो रहियो लिखंदो वञे शुरूआती छा हुयो शुरूआती मां वो ॿुधाइनि था तूं बि असांखे मिटी जो मां बि हा, मिटी जा सभु माण्हू साॻियो मिट्टी अचे जो मां बि मिट्टी जो संसार मिट्टी जो संसार इहो शब्द हुयो तक़रीबन साईं इहो सम्झायो ईअं सम्झो माइक ते। हा हा मूंखे यादि कोन्हे बाक़ी मां ठाहींदो वञा ॿियो ॻाईंदो वञे या सम्झो वञे यादि थियो न त वियो वियो छा कयूं वरी बि शुक्र आहे वरी बि शुक्र आहे हा वरी बि शुक्र आहे वरी बि शुक्र आहे डॉक्टर मुकेश तव्हां खां हिकिड़ो ॿियो सुवालु आहे त भगत साहिब जे बारे में जेका तव्हांखे नॉलेज आहे जेतिरो टाइम तव्हां गॾु रहिया आहियो जेको बि तव्हांखे आहे उहो थोरो असां सां शेयर कयो उहो तव्हांखे ॿुधायो त भगत साहिबु तमामु ख़ुशि मिज़ाज हुया भगत साहिबु इहो कॾहिं कोन ॾिठो त को उमिरि जो फ़र्क़ु जहिड़ी महफ़िल में जहिड़ी उमिरि जे माण्हू सां विहारियो भगत साहिबु उते उते भगत साहिबु फिट हूंदा हुया उहो चाहे हुजे 80 साल जो 90 साल जो 50 साल जो 40 साल जो 5 साल जे ॿार सां बि भगत साहिबु कचहरी में फिट हूंदा हुया ॻाईंदा रही तो भई छा ॻायूं बसि वञो तव्हां ॻायो असांखे यादि करिणो आहे शुक्र दरबारनि सभिनि ते विया हर घर में सभिनि समझी हथ जोड़िया शुक्र आहे हर दरबार सां साईं पंहिंजो नातो निभायो आहे हर प्रोग्राम ते हर मेले ते हर फंक्शन ते साओ छंछर थिए जरवार बि वञिणो आहे जे चंड थिए त पिताफिन साहिब बि वञिणो आहे मेलो जिते बि थिए साईं उते पहुचंदा हुया चोॾहं साहिब थिए त पंजाकिल पहुचणो आहे त पहिरियों हिते साईं जॾहिं मां मिरपुर हिते शिफ्ट थी आयुसि त साईं सिर्फ़ु बाबा कीमतराम दरबार में वेंदा हुया नेम ते तव्हां सां गॾु हूंदा हुया कथा ते बि ऐं सत्संग में बि पोइ मां साईं खे हिकिड़ी वेनती रखी त भई पंहिंजो सखी बाबा जो आस्थान बि हिते आहे हिते जे लाइ बि असांखे टाइम ॾियो तव्हां भगत साहिबु असांजी इहा वेनती बि क़बूल कई पोइ टाइमिंग जो उहे फ़र्क़ु हुयो असां वटि टाइम ते नेम जो टाइम हुयो 8:30 खां वठी 9:30 बजा भगत साहिबु घरों फ्रेश थी रोटी खाई करे 8:30 बजे 9:45 बजे जे अंदरि पहुची वेंदा हुया हितां नेम करे फारिग थी वरी उतां ई सिधो पोइ बाबा कीमतराम दरबार साहिबु उहो नेम बि पंहिंजो निभाईंदा रहिया कई दफ़ा बिजली बंदि हुजण जे करे या रस्तो सही न हुजण जे करे साईं खे असां पाण पहुचाईंदा हुआसीं बाबा कीमतराम दरबार में या कॾहिं मोटरसाइकिल ते कॾहिं पैदल जीअं साईं जी जहिड़ी इच्छा